बदीन के 150 सिमनालन की सफाई न थी सकी। ज़िले वासी सरापा एहतजाज बणिजी। गोलारची में अवाम रोडन ते निकरी आयो। 4 किलोमीटर पैदल मार्च करे धरणो हयो। कारो गुंगड़ो, अमीर शाह, लगारी सिम, LBOD समेत हर साल तबाही मचाईंदड़ ज़िले के 150 सिमनालन की 20 सालन का सफाई घाटी न थियण खिलाफ बदीन के ज़िले में एहतजाजी तारीख़ जो आगाज़ थी वियो। उन सिलसिले में SUP की सॾ ते अवामी तारीख़ जस कमक़ौमी अवामी तारीख़ जे मुख़्तलिफ़ आबादगार तंजीमन पारां गोलारची गैस फील्ड का शहीद फाजुल राव चौक ताईं 4 किलोमीटर पैदल एहतजाजी मार्च करे नारेबाजी कई वई। मार्च में शामिल समय माण्हुनि बाद में अमीर आज़ाद पंवर, अबू नोहाणी, नाज़ नोतकाणी, मुनवर पंवर, जाखरो नोहाणी, साईं ॾिनो जत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हणी कराची बदीन हाईवे अहमद राजू हैदराबाद रोड ब्लॉक किया विया। धरणे के खिताब कंदे अॻुवाणनि चयो त करप्शन न हली सबबि गुज़िरियल केतिरनि अरसे खां वठी बदीन ज़िले ख़ासि करे गोलारची जो निकासी निज़ाम तबाह मुकमिल तौर ते तबाह आहे, जंहिं करे हर साल हथरादू बोर्ड ज़रिए माण्हुनि खे बेघर कयो वेंदो आहे, ज़राअत तबाह कई वेंदी आहे। तालके गोलारची जा 3 मुख्य सिम नाला कारो गुंगरो, अमीर शाह ऐं लगारी सिम नाला ऐं उन्हनि में पवंदड़ समूरा सिम नाला मुकमिल तौर ते तबाह थी चुका आहिनि, जेके बरसातुनि जो पाणी निकाल करण बदिरां ॿोॾ जो सबबु बणजनि था। बदीन मां गुज़रंदड़ LBOD ज़िले जी भींग जो मुख्य सबबु आहे। असीं घुर था करियूं त बदीन जे मुख्य सिम नालनि जी खोटाई करे उन्हनि जी गुंजाइश वधाई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तारीख़ जो तेज़ कयो वेंदो।